सिंध जी ॻाल्हि आहे, सिंध जी ॻाल्हि आहे हिकिड़े दरबार में। अच्छा, वरी नेम टेम वारा हूंदा आहिनि न, भले आंधी हुजे, तूफ़ान हुजे, बरसाति हुजे, पर नेम पंहिंजो पूरो करणो आहे। वञिणो त गुरूअ खे 5-10 मिंट ई ॾियणा आहिनि न, बाक़ी त 24 कलाक उहो असां सां गॾु आहे न, उहो असांजे पुठियां आहे। पोइ उन दरबार में केतिरा ई प्रेमी रोज़ वेंदा हुआ, सालनि खां वेंदा। हिकिड़े ॾींहुं उन दरबार जो जेको संत हो, महात्मा हो, उन ॾिठई उन्हनि खे, ईअं बात मां निकिरी आयसि यार, मां तव्हांखे ॾिसां पियो, तव्हां पोयनि 30 सालनि खां त मां पियो ॾिसां तव्हां रोज़ दरबार में ईंदा आहियो। पोइ आंधी हुजे, तूफ़ान हुजे, बरसाति हुजे, सीउ हुजे, कुझु बि हुजे, पर तव्हां पंहिंजो नेम निभाईंदा आहियो। जी हा न साईं। ऐं तंहिंखां पोइ उन नेम खां पोइ जेको ॿियो नेम आहे तव्हांजो, भई मां तोखे ॾिसंदा सदाईं तूं दरबार में ईंदो आहीं त दरबार में जेके 25-30 मट रखियल आहिनि पाणीअ जा, सो खूह मां बाल्टियूं भरे भरे ऐं उहे 30 ई मट तूं पंहिंजे हथनि सां धोई करे भरे ऐं पोइ वेंदो आहीं। जी साईं, इहा ई त मुंहिंजी सेवा आहे, इहा ई त मां करण लाइ ख़ासि करे ईंदो आहियां। जी बोबा, हेतिरी जो तूं सेवा करी त ज़रूरु तुंहिंजे मन में कुझु त आस हूंदी न। जी साईं, आहे न। जी ॿुधाए, कहिड़ी आस अथई? चए थो साईं, ओ मुंहिंजा सतगुरु देव भगवान, मुंहिंजे मन में हिकिड़ी ई आस आहे त जॾहिं बि जेसि ताईं जीअरो आहियां हिन तरह जी सेवा पियो कयां, पर जेॾी मुंहिंजा प्राण निकिरण वारा हुजनि, जेॾी मरण वारो हुजां न, उन ॾींहुं बि भले मूंखां खाधो खाइण छुटी वञे, पर हिन दर जा जेके 30 मट मां रोज़ भरे वेंदो आहियां, उन ॾींहुं बि भरे पोइ वञा। संत खे ॾाढी ख़ुशी थी, चई वाह भई वाह, छा तुंहिंजो जेको आहे सो भाव आहे, छा तुंहिंजी भावना आहे। ॾिसजई, इहो मुंहिंजो सतगुरु बाबो तुझखे भावना जा भाड़ा ॾींदई। वरी ॿियो प्रेमी वेठो, उन संत उन ॾे निहारी, चई पुट तोखे बि ॾिसां पियो, तूं बि क़रीब 25 खां 27 सालनि खां रोज़ ईंदो ई दरबार में। हा, ॿियो केरु अचे न अचे, ॿी संगत भले अचे न अचे, पर तूं त पक ईंदो ई मुंहिंजा बचा, ऐं नेम टेम सां ईंदो ई, ऐं अची करे रोज़ सुबुह जो पहिरीं सॼी दरबार में ॿुहारा ॾेई, वरी फर्श उगी, वरी फरास विछाईंदो ई, वरी जेॾी महिल मां सत्संग कंदो आहियां या आसादी वार कुझु बि, त ओॾी महिल तूं वेठो हूंदो ई। जेॾी महिल उहो थी वेंदो आहे, उन खां पोइ तूं उहे वापसि फरास बरास वेड़े करे ठाहे पासीरा रखी ऐं पोइ वेंदो आहीं पंहिंजे घर। पोइ वेंदो आहीं सिधो हुते दरबार जे रंधिणे में, ऐं उते जेको आहे सो तूं मुंहिंजे लाइ 4 फुल्का पंहिंजे हथनि सां पचाईंदो ई। केॾी महिल दाल त केॾी महिल पटाटा, उहे पंहिंजे हथ सां ठाहे करे मूंखे रोटी खाराईंदो ई। मुंहिंजा बचा चवंदा आहिनि, जंहिंजी खाइजे बाजरी तंहिंजी भरजे हाज़िरी। यार तुंहिंजी, अॼु तूं त मुंहिंजो अन्नदाता आहीं, तूं मुंहिंजो पेट भरींदो आहीं। सालनि खां मां ॾिसां पियो, तुंहिंजे मन में कुझु त आस हूंदी न। चई हा साईं, आहे न आस। जी कहिड़ी? चए थो साईं, जे मूंखां सच था पुछो, मुंहिंजी बि इहा ई हिकिड़ी आस आहे त जॾहिं हेॾी उमिरि मूं तव्हांजी सेवा कई आहे, पंहिंजे हथनि सां फुल्का पचाए तव्हांखे खाराया आहिनि, त मुंहिंजा मालिक, अमृत त मूं बि कोन्हे पीतल, ज़रूरु मुंहिंजो बि उहो ॾींहुं ईंदो, ज़िंदगी जो जेको मुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदो, त साईं उन ॾींहुं बि मां इहो ई थो चाहियां त मरण खां अॻु में तव्हांखे पंहिंजे हथनि सां मां फुल्का कोसा कोसा कढंदो वञा, हिकु हिकु तव्हांजे थालीअ में रखंदो वञा, तव्हां खाईंदा हुजो। 3 फुल्का खाईंदा ई 4 आहियो, 3 फुल्का तव्हांजे पेट में वञी चुका हुजनि, 2 पेट में विया हुजनि, 3 थालीअ में हुजे, 4थो तए में बि हुजे, पोइ भले मुंहिंजा प्राण निकिरी वञनि, पर उहे 4 फुल्का तव्हांखे खाराए पोइ साईं मां भले मना। जी वाह रे वाह, क्या बात है, वाह मुंहिंजा बच्चा। इसलिए मुंहिंजो मालिक चईंदा
मूंखे भले ख़बर न पए पर हुन सतगुरू खे सभु थी ख़बर पए। ॾिसां तोखे तुंहिंजी भावनाउनि जा भाड़ा मिलंदा। जी साईं मिलनि पिया न अॼु ताईं उन जी कृपा सां ई पियो हले असांजो कारोबार, उन जी कृपा सां हले पियो असांजो परिवार। जो हिकिड़ो प्रेमी वेठो जीअं बा गुरना तूं बि यार सचो सेवाधारी दरबार, भले आधी रात जो तोखे सॾु कयां भाई मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, कराची वञिणो आहे, हैदराबाद वञिणो आहे, पोइ तूं इहा पंहिंजी मोटर खणी ईंदई। मोटर माना तॾहिं कार खे मोटर चवंदा। मोटर खणी ईंदो हुई, भले राति जो 2 बजे तोखे सॾु कयां ओॾी महिल तूं ईंदो हुई। मां जॾहिं बि ॿाहिरि टूर ते निकिरंदो आहियां, उहो 10 ॾींहं हुजां, 8 ॾींहं हुजां, 12 ॾींहं हुजां, तूं सदाईं मूंसां गॾु हूंदो हुई। यार तो त मूंसां अंग संग सहाय थी करे मूंसां सेवा कई आहे। त हाणे ॿुधाए तुंहिंजे मन में का आस आहे छा? चए थो हा न साईं, मुंहिंजे बि मन में इहा ई आस आहे त जॾहिं बि मुंहिंजा प्राण निकिरण वारा हुजनि उन ॾींहुं साईं उन ॾींहुं बि मां तव्हांजी गाॾी हलाईंदो हुजां। संत खे ॾंदड़ पइजी आहे, छा पियो चिड़े जॾा? जी हा साईं, अॻियां मूंसां गॾु तव्हां वेठा हुजो, मां गाॾी हलाईंदो हुजां ऐं पुठियां तव्हांजा 2 जेके VIP चेला आहिनि उहे वेठा हुजनि, ऐं पोइ भले मुंहिंजा प्राण निकिरी वञनि। संत चयोड़े हता अरे को मुंहिंजी सोपारी मिली थई छा? जी साईं छा कहिड़ी था ॻाल्हियूं कयो साईं, ईअं को थींदो आहे छा? जी पोइ हरू भरू उन ॾींहुं छो मरी? जी साईं मुंहिंजी त आस आहे न इहा। रेपो जदा महीनो खन पहिरीं मरी पइजा। जी न साईं वो मुंहिंजे हथ जी ॻाल्हि थोरी आहे। जी भला पोइ 2 ॾींहं सही जॾहिं वापसि मोटी अचूं पोइ खणी हेठि मथे थी जा। जी न साईं इहा मुंहिंजे हथ जी ॻाल्हि कोन्हे। मुंहिंजी त तमन्ना इहा आहे भई जेॾी महिल मुंहिंजा प्राण निकिरण वारा हुजनि तव्हां मूंसां गाॾीअ में वेठा हुजो ऐं मां गाॾी हलाईंदो हुजां। रे चई गुॾीअ जा भला इहो त ॿुधाए ओॾी महिल गाॾीअ जी स्पीड घणी हूंदी? चई साईं हूअं त 60 खां घटि त ख़बर त मूंखे वणंदी कोन्हे ॻाल्हि, पर उन ॾींहुं तव्हां चवंदा त 10-20 अञा बि वधाए सघां थो। अड़े चई वाहेड़ा अरे कोई स्पीड त घटाए। चई साईं तव्हांजो चेलो आहियां, हा पुठियां छो वञा, अॻिते चओ त अञा वधायां। पोइ संत चयो पोइ बाजे तुंहिंजा प्राण निकिरी विया त पोइ असांजो छा थींदो? चई साईं तव्हांखे छा थींदो? तव्हांखे कुझु ई कोन थींदो। अरे चई चरीअ जा हरो भरो इहे कोन कबो आहे मुंहिंजा बचा, मूंखे भउ थो थिए। पोइ मुंहिंजो छा थींदो जे तुंहिंजा प्राण गाॾी हलाईंदे निकिरनि? चई साईं तव्हांखे छा थियणो आहे? तव्हांखे कुझु ई कोन थींदो। चई छो कोन थींदो? चई साईं कल्ह ई त अञा तव्हां सत्संग में ॿुधायो हो त जेॾी महिल माण्हूअ जो उहो अंत वेलो ईंदो आहे त ओॾी महिल उनखे उहो काल ॾिसण में ईंदो आहे। साईं तव्हां ई त चयो। चयो त मूं ई हो। चई पोइ साईं जेॾी महिल मुंहिंजो अंत वेलो ईंदो त मूंखे पोइ मुंहिंजो काल त ॾिसण में ईंदो न। चई हा पोइ? पोइ छा आहे, मां काल खे ॾिसंदुसि, यकदमि गाॾीअ खे ब्रेक हणी छॾींदुसि, हू मूंखे खणी वेंदो, तव्हां वञी वापसि दरबार संभालजो।